नादिन ते अहम ख़बर अवां शेयर कंदालूं। रोहिड़ी खां रोहिड़ी वेझो ट्रालर जो मोटरसाइकिल के टक्कर लगण सबब पुलिस एहलकार फौत थी वियो। नेशनल हाईवे दबरमोड़ वटि पंजाब खां कराची वेंदड़ ट्रालर जो मोटरसाइकिल के ज़ोरदार टक्कर लगण सबब मीरपुर माथेलो वासी पुलिस एहलकार गुलाम मुर्तदा कोराई थॾे ते फौत थी वियो। पुलिस मूजिब एहलकार गुलाम मुर्तदा कोराई पंहिंजे ॻोठ खां दबर थाणे ते अची रहियो हो त हादसे में फौत थी वियो। ख़बर के हवाले से अवां खे हिकु ॿीहर आगाह कंदालूं या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदालूं। रोहिड़ी वेझो ट्रालर जो मोटरसाइकिल के टक्कर लगण सबब पुलिस एहलकार फौत थी वियो। नेशनल हाईवे दबर मोड़ वटि पंजाब खां कराची वेंदड़ ट्रालर जो मोटरसाइकिल के ज़ोरदार टक्कर लगण सबब मीरपुर माथेलो वासी पुलिस एहलकार गुलाम मुर्तदा कोराई थॾे ते फौत थी वियो। पुलिस मूजिब एहलकार गुलाम मुर्तदा कोराई पंहिंजे ॻोठ खां दबर थाणे ते अची रहियो हो त हादसे जो शिकार थी वियो। अहम ख़बर आहे अवां सां हिकु ॿीहर शेयर कंदालूं। नेशनल हाईवे दबर मोड़ वटि पंजाब खां कराची वेंदड़ ट्रालर जो मोटरसाइकिल के टक्कर लॻो। ज़ोरदार टक्कर लगण सबब मीरपुर माथेलो वासी पुलिस एहलकार गुलाम मुर्तदा कोराई थॾे ते फौत थी वियो। ख़बर के हवाले से अवां खे आगाह कंदालूं। पुलिस मूजिब एहलकार गुलाम मुर्तदा कोराई पंहिंजे ॻोठ खां दबर थाणे ते अची रहियो हो त हादसे में फौत थियो आहे। ख़बर के हवाले से अवां खे आगाह कंदालूं त नेशनल हाईवे दबर मोड़ वटि पंजाब खां कराची वेंदड़ ट्रालर जो मोटरसाइकिल के ज़ोरदार टक्कर लगण सबब मीरपुर माथेलो वासी पुलिस एहलकार गुलाम मुर्तदा कोराई थॾे ते फौत थी वियो। इन हवाले से वधिक तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी रोहिड़ी के रिपोर्टर ओस्मान घुनियो असां सां लाइन ते मौजूद है। जी ओस्मान, अपडेट कजो त हादसो कीअं पेश आयो। जी बिल्कुल, रोहिड़ी लॻ दुबर थाणे जी हद नेशनल हाईवे ते दुबर मोड़ वटि पंजाब खां कराची वेंदड़ जो ट्रालर हो वो मोटरसाइकिल के उनजो ज़ोरदार टक्कर लॻो, जंहिंजे नतीजे में दुबर थाणे ते जो मुक़रर पुलिस एहलकार हो वो थॾे ते फौत थी वियो। हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो। जॾहिं त मक़ामी माण्हुनि जेको आहे सो लाश लाश हो तालका अस्पताल रोहिड़ी पहुचायो, जिते मक़ामी जेको माण्हुनि जो चवणु हो त मोटरसाइकिल सवार दुबर खां पंहिंजो सखर वञी रहिया हुआ त जेको आहे तेज़ रफ़्तार ट्रालर जो मोटरसाइकिल खे टक्कर लॻो, जंहिंजे नतीजे में मीरपुर जेको माथे जो रहवासी आहे जेको पुलिस एहलकार आहे गुलाम मुर्तदा जेको कोराई आहे उहो थॾे ते फौत थी वई। होॾो जेको पुलिस जेको मूजिब एहलकारनि जो चवण होता है जो गुलाम मुर्तदा कोराई मीरपुर माथेलो रहवासी हो जेको पंहिंजे ॻोठ खां दुबर थाणे ते जेको अची रहियो हो, जंहिंजे करे तेज़ रफ़्तार सभु जेको ट्रालर जो टक्कर लॻो, जंहिंजे नतीजे में जेको हू फौत थी वियो आहे। आख़िरी जेको इतलान ताईं जेको वाक़ई केस दाख़िल न सघियो। जी उस्मान, अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी।